बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज असां हिन क्लास में सब्जेक्ट एंड प्रेडिकेट जो मुतलिक सिखंदासीं। सब्जेक्ट एंड प्रेडिकेट इंग्लिश ग्रामर जा बेसिक टॉपिक हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिं बि सेंटर ते सेंटेंस जे मुतलिक पढ़ियो हूंदो, सेंटेंस ठाहिणु सिखियो हूंदो, त उन्ही सेंटेंस में सब्जेक्ट एंड प्रेडिकेट जो यूज़ कयो वञे थो, इन मुतलिक लाज़मी ॿुधो हूंदो। त अॼु असां हिन क्लास में अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त सब्जेक्ट छा आहे, प्रेडिकेट छा आहे, सब्जेक्ट एंड प्रेडिकेट जो यूज़ कीअं कबो आहे, सब्जेक्ट एंड प्रेडिकेट में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं असांजे साम्हूं को सेंटेंस अची वञे त असांखे कीअं ख़बर पवंदी त हीउ सब्जेक्ट आहे या वरी हीउ प्रेडिकेट आहे। त हीउ कंप्लीट इंशाल्लाह पाण अॼु वारी हिन क्लास में डिटेल में सम्झंदासूं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असां तव्हांखे इहो चवंदासीं त असांजी हिन वीडियो खे लाइक करे असांखे सपोर्ट करियो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरीं असांजे साम्हूं ॾिनल आहे व्हाट इज़ सब्जेक्ट। त सब्जेक्ट छा आहे, इन खे सम्झण लाइ हेठि हिकु डेफिनेशन ॾिनल आहे, जंहिं डेफिनेशन जी मदद सां असां सम्झंदासूं त सब्जेक्ट छा हूंदो आहे। तंहिंखां पोइ असां पंहिंजे वे में बि असां अव्हांखे इहो सम्झाईंदासीं त सब्जेक्ट छा हूंदो आहे। उन खां पोइ हेठि ॾिसो एग्ज़ाम्पल ॾिनल आहिनि, मतिलबु 4 सेंटेंस ॾिनल आहिनि। हिन 4 सेंटेंस में सब्जेक्ट जो यूज़ कयल आहे। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन सेंटेंसनि में सब्जेक्ट कहिड़ो आहे ऐं इन जो यूज़ छो ऐं कीअं कयो वियो आहे। त स्टार्ट कंदा आहियूं डेफिनेशन खां। डेफिनेशन में चयो वियो आहे द पार्ट विच नेम्स द पर्सन आर थिंग्स वी आर स्पीकिंग अबाउट, दिस इज़ कॉल्ड द सब्जेक्ट ऑफ द सेंटेंस। डेफिनेशन जी मदद मां असांखे इहो मालूम थियो त सेंटेंस जो उहो हिसो या सेंटेंस जो उहो पार्ट जंहिं पार्ट में कंहिं शख़्स जो नालो हुजे या वरी कंहिं शइ जो नालो हुजे, उन खे असीं सॾींदा आहियूं सब्जेक्ट। ॿिए नंबर ते ॻाल्हि इहो आहे त सब्जेक्ट असां सॾींदा आहियूं कमु करण वारे खे। मतिलबु त को बि सेंटेंस हुजे, उन में अव्हां ॾिसो त कमु केरु पियो करे, उहो असांजो सॾाईंदो सब्जेक्ट। जेकॾहिं कमु करण वारो अव्हांखे नज़र न अचे त अव्हां इहो ॾिसो त हीउ सेंटेंस कंहिंजे बेस ते थिए पियो, कंहिं ते डिपेंड करे पियो, उन खे असीं सॾींदासीं सब्जेक्ट। चलो हाणे इन खे डिटेल में सम्झण लाइ हेठि एग्ज़ाम्पल जो यूज़ कंदा आहियूं। असांजे साम्हूं हिते 4 एग्ज़ाम्पल ॾिनल आहिनि, जंहिंमें पहिरियों सेंटेंस असां वटि आहे फरहान इज़ गोइंग टू कराची। असां तव्हांखे छा ॿुधायो त को बि सेंटेंस हुजे, उन सेंटेंस में ॾिसो त कमु करण वारो केरु आहे। हिते ॾिसो त कराची वञण वारो केरु आहे, फरहान। त फरहान असांजो सॾाईंदो सब्जेक्ट। हिकु ॿियो मिसाल ॾिसंदा आहियूं, जिब्रान वाज़ वॉचिंग टीवी। पहिरियों ई रूल यूज़ कंदासीं त टीवी ॾिसण वारो केरु आहे, कमु करण वारो केरु आहे, जिब्रान आहे। त जिब्रान असांजो हूंदो सब्जेक्ट। हिते ॿियो मिसाल आहे, थोरो डिफरेंट आहे लेकिन अव्हांखे सम्झायूं था। हेयर कम बस, हिते बस अचे थी। हिते ॾिसो त कंहिं बि शख़्स जो नालो या कंहिं शइ जो नालो त आहे जेको सो पहिरीं नज़र कोन पियो अचे। त असां तव्हांखे ॿियो रूल इहो ॿुधायो त अव्हां सेंटेंस में ॾिसो त पूरो सेंटेंस कंहिं ते डिपेंड करे रहियो आहे। हिते ॾिसो हीउ सॼो सेंटेंस डिपेंड करे रहियो आहे बस ते, त बस असांजो सॾाईंदो सब्जेक्ट। ठीकु इन तरह सां हिकु ॿियो बि मिसाल आहे, उन में चयो वियो आहे ए लेटर इज़ रिटन बाय अली। अली खां ख़त लिखिजी वञे थो। त हिते ॾिसो अली असांजो सॾाईंदो सब्जेक्ट, छो जो हीउ सॼो सेंटेंस अली ते डिपेंड करे रहियो आहे। त ख़त पूरो कंहिंखां लिखिजी वञे थो, अली खां लिखिजी वञे थो, अली असांजो सॾाईंदो सब्जेक्ट। हिन में हिकु ॿी ॻाल्हि अव्हां इहो नोट कजो त सब्जेक्ट लाज़मी न आहे त कंहिं बि सेंटेंस जे स्टार्ट में यूज़ कयो वञे। सब्जेक्ट जो यूज़ असां सेंटेंस जे आख़िर में या विच में बि यूज़ करे सघूं था, लेकिन अव्हांखे इहो फोकस में रखिणो आहे त कहिड़ो सेंटेंस कंहिं ते डिपेंड करे रहियो आहे, या इहो सेंटेंस करण वारो या इहो कमु करण वारो कहिड़ो आहे, उन नाले खे अव्हां सॾंदा सब्जेक्ट। त अॻिते वधूं था। इन खां पोइ असांजे साम्हूं ॾिनल आहे व्हाट इज़ प्रेडिकेट। त प्रेडिकेट छा आहे, ठीकु इन हिसाब सां हिते बि असांखे हिकु डेफिनेशन ॾिनल आहे। उन डेफिनेशन जी मदद सां असां सिखंदासीं त प्रेडिकेट छा हूंदो आहे। ऐं उन खां पोइ हिते इन जा सेंटेंस ॾिनल आहिनि, सेंटेंस में बि प्रेडिकेट जो यूज़ कयल आहे, इन खे बि असां तव्हांखे ॿुधाईंदासूं। त स्टार्ट कंदा आहियूं डेफिनेशन खां। द पार्ट विच टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट। मतिलबु त सेंटेंस जो उहो हिसो या वरी उहो पार्ट जेको सब्जेक्ट जे मुतलिक़ ॿुधाए, उन खे असीं छा ॾींदा आहियूं, प्रेडिकेट। दिस इज़ कॉल्ड द प्रेडिकेट ऑफ द सेंटेंस। असां इहो चयोसीं
त को बि सेंटेंस हुजे उन सेंटेंस में सब्जेक्ट जे मुतलिक़ जेका ॻाल्हि कई वञे उहो पूरी ॻाल्हि असांजी सॾराईंदी प्रेडिकेट। चलो हिते ॾिसूं था, इन खां पोइ अव्हांखे इहो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। हिते असां वटि आहे फरहान इज़ गोइंग टू कराची। ऐसे ताईं असां पहिरीं बि करे आया आहियूं फॉर विज़िट। हिते ॾिसो फरहान इज़ गोइंग टू कराची फॉर विज़िट, हीअ जेको सो कंप्लीट डिपेंड करे पियो फरहान ते, मतिलबु त फरहान खे छॾे करे बाक़ी जेको बि हिसो हूंदो उन खे असीं सॾींदासीं प्रेडिकेट। ऐं जेकॾहिं असां हिते हिकु ग्रामेटिकली रूल जी ॻाल्हि करियूं त ग्रामर जे हिसाब सां फरहान असांजो सॾराईंदो सब्जेक्ट, इज़ असांजो सॾराईंदो हेल्पिंग वर्ब, गोइंग असांजो सॾराईंदो मेन वर्ब, जेको आहे सो कराची असांजो सॾराईंदो ऑब्जेक्ट, फॉर विज़िट असांजो सॾराईंदो प्रेडिकेट। लेकिन हिन डेफिनेशन जी मदद में असांखे इहो ख़बर पवे थी पई त फरहान यानी कि सब्जेक्ट जे मुतलिक़ बाक़ी जेका ॻाल्हि कई वञे उन खे असीं सॾींदा आहियूं प्रेडिकेट। ठीकु इन तरह सां हिकु ॿियो बि सेंटेंस आहे, जिब्रान वॉज़ वॉचिंग टीवी इन हिज़ रूम। हाणे हीअ ॾिठो वञे त हिज़ इन हिज़ रूम हिकु प्रेडिकेट आहे, लेकिन जिब्रान जे मुतलिक़ पूरो सेंटेंस में ॻाल्हि थिए पई त बक़ाया हीअ जेको पार्ट आहे इन पार्ट खे असीं सॾींदासीं प्रेडिकेट। ऐं ॿियो सेंटेंस आहे हेयर कम बस। जीअं त पोयां असां सिखिया आहियूं त बस हो असांजो सब्जेक्ट, त इन खे छॾे करे बाक़ी हीअ जेके ॿ अल्फाज़ आहिनि इन्हनि खे असीं सॾींदासूं प्रेडिकेट। उमेद कंदा आहियूं तव्हांखे इहो क्लियर थी चुको हूंदो त सब्जेक्ट छा आहे, प्रेडिकेट छा आहे। ऐं हिन जो हिकु ॿियो बि रूल आहे जेको असां तव्हांखे ॿुधायूं था, त इहो अक्सर तव्हांखे ॿिया टीचर थी सघे न बि ॿुधाईंदा हुजनि। टियों रूल उहो इहो आहे त ॾिसो इन इम्परेटिव सेंटेंस द सब्जेक्ट इज़ लेफ्ट आउट। मतिलबु त इम्परेटिव सेंटेंस कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जिन्हनि में सब्जेक्ट कोन हूंदो आहे, लेकिन असांखे सम्झणो पवंदो आहे। हिते लिखियलु आहे सिट डाउन, मतिलबु त वेही रहो। हिते सब्जेक्ट जो नालो न आहे बल्कि हिन जाइ ते इशारो कयो वियो आहे तव्हां वेही रहो। त चयो वियो त हेयर द सब्जेक्ट यू इज़ अंडरस्टूड, मतिलबु तव्हांखे जेका सो सब्जेक्ट सम्झणु खपे त सब्जेक्ट कहिड़ो आहे, कंहिंखे चई रहियो आहे। ऐं उन खां पोइ आहे थैंक हिम, जेको आहे सो इन में बि थैंक हिम कंहिंखे चयो आहे त उन ॾे जेको जंहिंखे चयो आहे उन खे असीं सब्जेक्ट चवंदासीं, लेकिन सब्जेक्ट हिते ज़ाहिर न आहे, हिते लिकल आहे, मतिलबु त इशारे में उन सब्जेक्ट जे मुतलिक़ ॻाल्हि कयल आहे। एतिरे ताईं असांजो हुई क्लास, लेकिन हाणे असां तव्हांखे ॾींदासीं हिकु नंढी एक्सरसाइज़, जेका एक्सरसाइज़ तव्हांखे हल करणी आहे। थी सघे त उहो एक्सरसाइज़ असांखे व्हाट्सअप ते मोकिले छॾियो, अगरि नथा मोकिलो पोइ बि अव्हां इहो एक्सरसाइज़ कजो ताकी अव्हांजी हीअ क्लास कंप्लीट पकी थी सघे। एक्सरसाइज़ में तव्हांखे 10 सेंटेंस मिलंदा, मतिलबु 10 हिते जुमिला आहिनि। 10 जुमिलनि में सब्जेक्ट एंड प्रेडिकेट जो यूज़ कयल आहे। हाणे तव्हांखे उन खे फाइंड आउट करिणो आहे त सब्जेक्ट कहिड़ो आहे ऐं जेको आहे सो प्रेडिकेट कहिड़ो आहे। त हीअ कंप्लीट क्लास असांजी सब्जेक्ट एंड प्रेडिकेट जे मुतलिक़ हुई। त असां अव्हांखे ॿुधायोसीं त सब्जेक्ट छा आहे, प्रेडिकेट छा आहे। सब्जेक्ट असां चवंदा आहियूं कमु करण वारे खे, ऐं प्रेडिकेट असां चवंदा आहियूं जुमिले जो उहो हिसो जंहिं हिसे में सब्जेक्ट जे मुतलिक़ ॻाल्हि कई वई हुजे। त हीअ हुई पंहिंजी कंप्लीट क्लास। उमेद कंदा आहियूं त इहो कंप्लीट क्लास तव्हांखे सम्झ आई हूंदी। इंशाअल्लाह हाणे असां अव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू क्लास सां हाज़िर थींदासूं। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरत बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता